ॾहों मेल मां ख़बर ईंदा हलो त रोटरी क्लब ऑफ मीरपुखार सेंट्रल ऐं MNA पारां कोट मीरस लांडी लॻ ॻोठ महर अली लिगारी में हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। मुफ़्त मेडिकल कैंप में अॻूणे ज़िला चेयरमैन मीरपुखार ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान नवाबज़ादा मीर अनवर अली खान टालपुर इफ्तिताह कयो। कैंप में मशहूर डॉक्टर प्रताप परी, डॉक्टर अफजल हुसैन लिगारी, डॉक्टर लेखराज ऐं ॿियनि डॉक्टरनि मरीज़नि जो मुफ़्त इलाज ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। कैंप में आयल 300 मरीज़नि जो इलाज समेत मलेरिया टेस्ट ऐं कोरोना टेस्ट पिण कई वई। कैंप में रोटरी क्लब जे सदर मशहूर समाजी अॻवान शहजादो मलिक, रोटरी क्लब जे खजानची समाजी अॻवान बशीर हुसैन लेगारी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अॻूणे ज़िला चेयरमैन मीरपुखार नवाबज़ादा मीर अनवर अली खान टालपुर चयो त रोटरी क्लब मीरपुखार जा दोस्त जसल आहिनि जेके हिन बेराड़ी जे पुठ ते पयल ग़रीब बेपोच माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।